ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त जंहिं वक़्तु ब्राह्मण भोग लॻाइण वास्ते हरिय जो ध्यान करे उन खे पुकारे थो, तॾहिं श्री कन्हैया लाल उन्हनि जो भोग वञी स्वीकार करे उन्हनि जी थालीअ मां भोजन करण लॻनि था। लेकिन हू ब्राह्मण श्री कृष्ण के न सुञाणी माता यशोदा खे दान ॾियण वञे थो त तोए पुट भोजन झूठो करे छॾियो। तंहिं बाद 3 दफ़ा माता यशोदा उन ब्राह्मण के खीरणी ठाहिण लाइ सामान ॾिनो, लेकिन बार बार जॾहिं ब्राह्मण परमेश्वर के पुकारे तॾहिं कन्हैया वञी उन जे भोजन के झूठो करे। तॾहिं माता यशोदा आख़िर पुछियो त पुट कहिड़ी ॻाल्हि आहे। तॾहिं कन्हैया चयो त ही ब्राह्मण मूंखे ॾाढे ई प्यार सां थो घुराए त मां उन जो भोजन कीअं न वञी स्वीकार करियां। सभई चयो जय श्री कृष्णा। ब्राह्मण बि आख़िर श्री श्याम सुंदर के पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार ॼाणी ॾाढो प्रसन्न थिए थो। तंहिं बाद श्री सुखदेव जी महाराज भगवान जे मिटी खाइण जो हाल वर्णन कयो आहे, जंहिंमें भगवान पंहिंजे मुख में टिनी लोकनि जूं सभई शयूं माता यशोदा खे ॾेखारीनि था। तंहिं बाद सुखदेव जी ॿुधाइनि था त हिकिड़ो भेरो बलराम श्री कृष्ण के तानो ॾिनो त तुंहिंजो न को पीउ आहे न को माउ, तूं हार जीत जी तोखे कहिड़ी सिद्ध। अहिड़ी तरह भगवान के ताना ॾिनाई। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवतम महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 4थों भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, चयो बलराम तॾहिं तुंहिंजो माउ न पी हार जीत न ॼाणी ॿियनि पाप दरी थोटी। इहा ॻाल्हि ॿुधी श्याम सुंदर रोईंदे रोईंदे यशोदा माता खे वञी चयो, बलराम मूंखे मेणा थो ॾिए ऐं चवे थो त यशोदा ऐं नंद ॿई गोरा ऐं तूं सांवरो कंहिंजो पुटु आहीं। तुंहिंजो माउ ऐं पीउ देवकी ऐं वासुदेव आहिनि, जिन खां तोखे नंद मुल ॻणी वरितो आहे। बलराम खे ईअं चवंदो ॿुधी ॿिया छोकिरा बि मूंखे छेड़ीनि था, जंहिं करे मां ॿाहिरि रांदि करण बि नथो वञी सघां। बलराम ॾिए थो मूं मेणा, से जे पवनि था हाणे सेणा। मुल गढो चवे मूं भ्राता, पुछे मूं पित माता। नंद यशोदा गोरे रंग, तूं आहीं सांवरे रंग। देवकी ॼणियो चवे मूंखे, खणी वासुदेव आयो हित तोखे। छा करियां तानू थो मारे, वञण न उजे खेलण द्वारे। सभई चयो जय श्री हरि। हे माता, तूं मूंखे सच सच ॿुधाए त मां कंहिंजो पुटु आहियां। जंहिं ते यशोदा कसम खणी चयो त ए मोहन प्यारा, मां तुंहिंजी माता ऐं तूं मुंहिंजो पुटु आहीं। पंहिंजी माता खां इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण ख़ुशि थी वरी वञी छोकिरनि सां रांदि करणु लॻो। जेकॾहिं राति जो श्याम सुंदर ॿाहिरि रांदि करण जी इच्छा कंदो हो त यशोदा चवंदी हुअसि त हाणे ॿाहिरि न वञ, ॿाहिरि हाओ वेठो आहे। ॾिसो, जंहिं ईश्वर जो को अंत पाए नथो सघे, तंहिंखे यशोदा माता हाओ खां पई ॾेॼारे। सभई चयो जय श्री हरि।
रूप रंग जंहिंजो नाहे ना को अंत न पार, तंहिंखे ॾेॼारे मायरी हाओ यशोदा वार। वरी नंद श्री कृष्ण जो मुनण कराए ब्राह्मणन ऐं पंहिंजी ज़ात वारनि खे भोॼन खारायो। जॾहिं श्याम सुंदर 5 वरनि जो थियो त ग्वालनि जे ॿारनि सां घटियुनि में रांदि करणु वेंदो हो। ए राजा, सभु ब्रज बालाऊं श्री श्याम सुंदर ऐं बलराम जे रूप ते मोहित थी इहा इच्छा रखंदियूं हुयूं त हू कंहिं बि तरह असांजे घर अचे त असीं उन जो दर्शन करे अखियूं ठारियूं। उन करे श्री श्याम सुंदर अंतर्यामी सभिनी जी इच्छा पूरी करण वास्ते ग्वालनि जे ॿारनि समेत उन्हनि जे घर वञणु लॻो ऐं गोपियूं ॾाढी ख़ुशीअ सां ॾुध ऐं मखण खाराए उन जो आदर कंदियूं हुयूं। ऐं जेके ब्रज बालाऊं घर में न हूंदियूं हुयूं तिन जे ख़ाली घर में बेखौफ़ गिरी उन्हनि जो ॾुध खीर ऐं मखण ग्वालनि जे ॿारनि खे खाराए पाण बि खाई ईंदो हो। ऐं जॾहिं मखण खाइण सां सभिनी जो पेट भरबो हो तॾहिं ॾुध वग़ैरह ज़मीन ते हारे मटियूं ऐं छाॾियूं भञी पाण में चवंदा हुआ त कहिड़ो न खीर ऐं ॾुध जो तलाउ पियो वहे। इहे ॾिंगायूं ॾिसी गोपियूं घणी मना कंदियूं हुअसि, तॾहिं बि श्याम सुंदर न मञींदो हो। तॾहिं ब्रज बालाऊं मस्खरी तौरु खेसि मखण चोर नाले सां सॾींदियूं हुयूं। खीर पेरा पकवान मिठाई, दाल ऐं भात मूं श्याम बणाई, मखण अची खाए कनाई, आओ तूं प्यारा श्याम मुरारी। जॾहिं गोपियूं श्री कृष्ण जे डप खां ॾुध वग़ैरह छिकनि ते रखण लॻियूं जिते श्री कृष्ण जो हथ न पहुची सघे, तॾहिं श्री कृष्ण ही तजवीज़ कढी जो पहिरियां ई उखरीअ ते पैर रखाए हिकिड़े छोकिरे खे बीहारे उन जे कंध ते पाण चढ़ी छिके मां ॾुध ऐं मखण लाइ खाई वेंदा हुआ। जॾहिं उन तजवीज़ करण सां बि बर्तन अञा मथे टंगियल हूंदा हुआ जिन ते पहुची न सघंदा हुआ, तॾहिं मुरली मनोहर मुरली ऐं लठ सां उन्हनि मटकियुनि खे भञी उन्हनि मां ॾुध वग़ैरह बुकनि में जले खाईंदो ऐं लटाईंदो हो। पर जॾहिं का गोपी उन जो इहो हाल ॾिसी उनखे मारण वास्ते ईंदी हुई त संदसि मोहिणी मूरत ॾिसी खिली वेंदी हुई ऐं गोपियूं मखण ॾियण जी लालच सां तारियूं वॼाए श्री कृष्ण खे नचाईंदियूं हुयूं। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जो 4 भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।